मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं टेंशन में पूरी दुनिया आहे, कहिड़े टेंशन में आहे? तव्हां सभु निमाज़ पढ़ायो, सभिनी टेंशन में हूंदव। कंहिंखे अन्न जी टेंशन, कंहिंखे अटे जी टेंशन, कंहिंखे कम जी टेंशन। बहरहाल हिन दुनिया जे अंदरि कोई बि माण्हू पंहिंजी खोपड़ी खां इहा शइ कढी छॾे त मूंखे दुनिया जे अंदरि टेंशन अचे ई न। हा साईं, इहे असांजो दिमाग़ आहे न, दिमाग़ इन मां इहा ॻाल्हि कढी छॾियो त टेंशन मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजे मथां अचे ई न। खरबपति थी वेंदो, अरबपति थी वेंदो, तव्हां वटि पैसा बिलियन बल्कि ट्रिलियन तव्हां वटि पैसा हुजनि, त बि जेको तव्हां टेंशन में रहंदव। छाजे करे? अलाह जे नबी ॿुधायो आहे त दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे, काफ़िर जे लाइ जन्नत आहे। ॻाल्हि सम्झ में आई न आई? त टेंशन ईंदो। कॾहिं कॾहिं पैसा हूंदा त पोइ मस्तूरी माला जी बिजली कटिजी वेंदी, जीअं टेंशन में तव्हां सभु हूंदा आहियो। कॾहिं बिजली हूंदी त पोइ गैस न हूंदी। अगरि बिजली बि आहे, गैस बि आहे, पोइ घर में माई सेठ न हूंदी। छा थींदो आहे न मामलो? हिन में छो चवण जी ॻाल्हि आहे? भला घरवारी सां थींदो आहे न कॾहिं कॾहिं झगड़ो, त कहिड़ी न वॾी ॻाल्हि आहे। सभु जेको हैरान थी वियो त थींदो आहे मामलो, घरवारी ऐं मुड़ुस जे दरमियान बि कॾहिं कॾहिं उहो इख़्तिलाफ़ु थींदो आहे। त दुनिया जे अंदरि कॾहिं बि जेको आहे तव्हां ईअं चओ त असां हमेशह ख़ुशि हुजूं, त साईं इहा जेकॾहिं तव्हां कंडीशन वठणु चाहियो था न, त इहा कंडीशन छाजी आहे? जन्नत जी कंडीशन आई आहे। बसि जन्नत में वेंदा न, पोइ साईं टेंशन सभु ख़तमु। मस्तोई माल वारी बिजली बि उते इहो रीज़न न आहे। जीअं हिते रोज़ु रोज़ु जेको आहे बीठा आहियूं, सभई वापडा वारा लॻा पिया आहिनि हिते, सभु जेको आहे ट्रांसफरनि ते बीठा आहिनि। त जन्नत में इहे सभु टेंशन साईं ख़तमु। वॾो मसइलो तव्हां मस्तोई माला वारनि खां बिजली हल थींदो। बसि जन्नत में दाख़िल थियो, फ़रिश्ता कंहिं क़िस्म न चवंदा त मीट हणायो, कुंडी न हणायो। उहा पूरी जन्नत अलाह जे नूर खां रोशन लॻी पई आहे। हलो साईं, उते गर्मी न आहे, शदत कोठी, उते गर्मी न आहे। उते मौसम अलाह ताला अहिड़ी मौसम रखंदो जीअं जंहिंखे तव्हां सुकून महसूसु कंदा आहियो। ॾिसो फजर नमाज़ खां बाद में कहिड़ी मौसम हूंदी आहे? इहा मौसम जेकॾहिं पखो न हले त बि गुज़ारे वेंदासीं न, इहा मौसम वणंदी आहे। त जन्नत में इहा मौसम हूंदी। बसि अलाह ताला फरमाए थोरो मूंखे राज़ी कयो, थोरो मूंखे। ऐं जेकॾहिं अलाह खे राज़ी करे पोइ मरियासीं न, पोइ जीअं जो मरी करे इन खां बाद में जन्नत में दाख़िल थींदासीं, पोइ अलाह ताला खे चवंदा या अलाह हेॾो सारो मूंखे मक़ाम, हेॾी वरी जन्नत, या अलाह हे कीअं? अलाह ताला फरमाईंदो मस्तोई माला में जामिया मुदस्सिर मस्जिद में सजदो करे आयो आहे न, इन जो बदिलो थो ॾियाई। हलो साईं। ऐं चवंदो या अलाह मां त या अलाह उन टाइम तोखे ॾिठो बि न हुयुमि, मां त उते बसि ईअं ॿुधायां पियो त अलाह आहे, ॿुधायां पियो त नबी आहे, बसि मां उते सजदा ईअं मिड़ई टेड़ा सेड़ा करे आयो आहियां। या अलाह हाणे तूं साम्हूं बीठो आहे, हाणे मूंखे इजाज़त ॾे त मां तोखे सजदो कयां। त अलाह ताला फरमाईंदो उहे सजदा मस्तोई माला में हुया। बसि हाणे तूं मुंहिंजो छा आहे, हाणे महिमान आहे। ऐं इहो कानून हूंदो आहे त महिमान खां कंहिं क़िस्म जो कमु वरितो न आहे वेंदो। साईं मां जो तव्हांजे महिमान थी करे अचां ऐं तव्हांजे घर में मां थां, मां छा तव्हां थोरो टेंशन में थींदो या साईं तव्हां थांवनि में कीअं थो विधो आहे? तव्हां बिस्मिल्लाह करे सिर्फ़ु बेड ते टेक लॻाए करे वियो, तव्हांखे पाणी बि ॾींदासीं, मानी बि ॾींदासीं, ऐं सुकून जी तव्हां निंड बि कंदव। त हे महिमान नवाज़ी तव्हां कंदा आहियो। छाजे करे? महिमान नवाज़ी तव्हां पंहिंजी ताक़त जे एतबार सां कंदव। पोइ तव्हांखे जेकॾहिं बटालुनि जा पैसा हूंदा बटालू खाराईंदा, गोश्त जा पैसा हूंदा त गोश्त। साईं अलाह ताला कहिड़ी महिमान नवाज़ी कंदो? जेतिरो अलाह हिन काइनात में बादशाह आहे न, ओतिरी अलाह ताला पंहिंजी महिमान नवाज़ी कंदो। मौलाना तारक जमील साहिबु वियो नवाज़ शरीफ़ जे घर में, वाक़ियो ॿुधाईंदो। नवाज़ शरीफ़ जे घर में वियो न पोइ जे टाइम, त नवाज़ शरीफ़ सां उन टाइम हुयो बादशाह पाकिस्तान जो। त मौलाना तारक जमील ताम जो ॾिठा, तमामु वॾा ताम ईअं लेन सां लॻल हुया। त मौलाना तारक जमील साहिबु फरमाता एतिरा ताम तूं छाजे खां जेको इस्तेमालु कया आहिनि? चई साईं हाणे तव्हां वॾा आलिम हो ऐं मां बादशाह आहियां, हाणे मुंहिंजे लाइ मुनासिबु न आहे तव्हांजे हथ जेको बटालू सिर्फ़ु रखां या सिर्फ़ु कढ़ाई रखां। त हे जेको मां तव्हांखे प्रोटोकॉल ॾिनो आहे न, पंहिंजे बादशाही जे तहत ॾिनो आहे। त साईं हे पाकिस्तान जो बादशाह हुयो ऐं पूरी काइनात जो बादशाह अलाह आहे। त अलाह केतिरी इज़त कंदो जन्नत में। बसि थोरो टेंशन दुनिया वारो खणो, नमाज़ गर्मी में पढ़ो त अलाह ताला वॾो मक़ाम ॾींदो।